This called assign location. Vayan Kotila Chalang. See. माला तो तांजे करे वो एसुआ सरकार चैनल के लाइक करो ठीक है बाय चैलेंज डन नेरे दसो चैलेंज अब एक्सेप्ट आने बस मके तेरा जियो दसो अस्सलाम वालेकुम गरीब जो संग चाला केरा खुश तब सही दोमिन दो क्या सब ठीक होना केरन जाऊंगा तो भाई जान फर्स्ट बार मैं सोचा दो वो रखड़ी नहीं उठे सो अज असा एक्सेप्ट करण वारा आयो मुदस्सर अली जो चैलेंज है भैया दरिया में ट्रपो जो यार दरिया में ट्रपो मतलब चाहे जाए चैलेंज आया दरिया में ट्रपो रे मतलब जो खड्डे में वेंज मतलब थद बूसर लगो यो छादस चैलेंज त करणो तम अने समीप न कयो हेलमेट आरो चैलेंज ताम न कंदो तो व्यूअरन के दुख थी न भैया मां चैलेंज आज कया थो पर हाणे यार हां मुदस्सर अली सो असा गोठ दरिया में कोने यार बी गाली ते खड्डा आइन सो कदे न मगे तरण इंदो आ बे डिजण को नांगो जेको छा बहरहाल मुदस्सर अली जो चैलेंज इंशाल्लाह जसा एक्सेप्ट कंदासी किथे कंदासी वो ता बुधाइंदासी बियो वे ता पर बुधाय मुजो मामो पंजो जाती मुजो सगो मामो चैलेंज आ भैया ट्यूबवेल में वेंजो अब ट्यूबवेल में वेंजण सोलो उता निकरण क्यों ओ जेको सी थींदो आ मोय खबर आ सोने छा करे यार हाणे मुझे मामो बेड़ा चैलेंज तो जे बियो कोई चैलेंज कोन तो मिलो भला खैर हलो पहिरियों हलो हिन रोज़ी ते वञूं पोइ वरी उते वञी संगत सां राब्तो कयूं पोइ वरी तव्हां सां मिलंदासीं डायरेक्ट लोकेशन ते सो हलो पहिरियों सेलर ते हलूं वरी तव्हां सां मिलूं था रस्ते में बहरहाल अॼु मुदस्सर अली जो ऐं मुंहिंजे भाई मामे जावेद जो चैलेंज एक्सेप्ट मूं कयो आहे इंशाल्लाह कंप्लीट कंदुमि सो हलो वरी तव्हां सां मिलूं था बाइक ते मासा तो हलूं वेंजण मासा सी लगे पियो घणा तो चयो कल था वेंजणासी विजना मासा पाण सी वॾो हवाड़ी लगे दी सदड़ी मरी न पियो यार किथे वरी अदरंग ने थी वञे यार मां वञे तो हली हल ना मां भी चलो असां कॾहिं विता बि न त नंद वरी गोता करे मरी वेंदा नंद वरी धोखो न कर कल चयो वई ना धोखे गाल पर हवा नहीं लगे थी ना हवा लगे थी हाणे चैलेंज करणो आहे न दिनो फाटी वो तुनी ॻाल्हि सही आहे पर साईं असांखे कुझु थी पियो पोइ काॾे वञो बचड़े वाल हवा असांखे कुझु थियो असां दवा पैसा हिकिड़ो मां जावेद खां वठंदुमि ॿियो मुदस्सर अली खां वठंदुमि सही आहे बिल्कुलु पर तूं हल न वाला दवा पैसा ॾींदई क्या पता मरी बार पर केरु कंदो असांखे उते टही पवंदो केरु कंदो असांखे मां जो गॾु हूंदो आहे न बच तो पतो ई असांखे तूं 500 रुपए या 100 रुपए सी वने वॾो यार अॼु वने हवा ॾाढी थी लॻे जय हलो पाण हलूं था वरी तव्हां मिलूं था लोकेशन ते डायरेक्ट मां साथ हले यार हा हलूं कीअं हलूं वाह असां हलण खां हलूं पर असां जंहिंमें गर्मी हूंदी पोइ हलंदा साईं पाण हलूं था वरी तव्हां सां मिलूं था लोकेशन ते जी बाजी जियो पाण वञूं था पिया चैलेंज जी तरफ़ असां समीर बि वेंजंदो लॻे ताड़ी मूंखे बुखार आहे मां न विझंदसि मुंहिंजो कल बुखार ख़तम थियो आहे समीर खे वेंजणो पवंदो असां सां गॾु इमल साणी माना ज़ुकाम आहे ज़ुकाम मूंखे बि आयो सोचे बुखार थी वियो आहे त छा थींदो तूं बि छॾे तोखे ख़बर पवे हा वॾी आहे यार हलो अच्छा अब मसलो थियो आहे अलाए कहिड़ो कुम के मसला हल थींदा चैलेंज मिलियो आहे यार ॾुखियो हिकिड़ो चैलेंज असां पूरा कंदा आहियूं अला हवा छा हला चैलेंज असां ख़बर अथई पूरा कंदा आहियूं हाँ पर हाणे ॿुध त सही न मिलण ॾे न ज़ुबैर बाबा चैलेंज मिलियो आहे पर कहिड़ो हा चैलेंज इहो आहे चवंदा हिकिड़ो को दोस्त सां गॾु हुजे हा
माने विंजो हल थदे पानी हिमल हा हा विंजंदा नी ना हल पाल किथे हलूं ॿुधा बोरिंग हले थी हाँ बोरिंग ते केॾां ट्यूबवेल किथे हलूं था डंड में तलाव में मैं तरण ही ना इंदोले मार ईंदे पोइ असां कहिड़ो वॾे पाणी में हलंदासीं हल हल दुआ बचाए वठंदो हल 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 बी न हल हल रे पर उस साली इंदी वरी मसलो थी अगो ही हवा थी लगे मां न विझंदुसि तू चैलेंज एक्सेप्ट कंदो ही भाऊ न भाऊ कुझु न थींदो हल हल तारी लोकेशन ॾिसो साईं यो ख़ैर साईं खुश हो कैमरा वो जीअं बंदि कई आहे चए थोड़ी सची में विझंदे जल दब नलके ते विझो न नलके ते ना छलांग लगानी है हमें पानी घणो थींदो इने हूं बि छलांग लगानी है हमें भाईजान हमें चैलेंज करना है तो करना है तो बोर बंदा वाह भाई न वाह में नाग कैंसिल करा आज कैंसिल करा अज तू वेंजंदे मोसां गॾु कैंसिल करा सुभाणे न कुछ भी न थींदई बोर असां हल रहियूं था तू टेंशन न वठ नथो भाईजान थोरो पानी ठंडो आहे ॾाढो हेलो तो संगत ले तो मुद्दा सिरी असांजे बाबा लॻी वई बसि हाणे हिते बोर न थोरे वञूं था वॾे पाणी ते लागी तो वेंजण दानी चयो मां वेंजां थो ॾिसो हेॾा अचो थो हवाली केॾां हलींदो हेॾा हींअर न चारो हेॾा हल जेॾां सोलो हुजे हेॾा हेॾा आजा भाईजान आजा आजा हाँ समझी बहुत छा हाल आहे चैलेंज मिलियो आहे हिकिड़ो अलाए कहिड़ो वरी चए माने कंदासीं पूरो बस दोस्त पक पहिरियों वाइदो कर वाइदो हाणे हूंदो करण जहिड़ो वाइदो पको करण जहिड़ो आहे करण जहिड़ो आहे बरोबर 13 ॾींहं केस बाबा करण जहिड़ो आहे करण जहिड़ो आहे ॿुधासीं चए ॿ दोस्त तव्हां गॾु हुजनि ऐं पंहिंजो वेंजो हिन शाख दाख में या खॾे में शाख में हा फॉलो लई था पऊ हिन हुन में हो सही आहे हे महिरबानी हा हलो मो असांखे छा आहे मांखे हाणे हिकिड़ो दानी आहे हिकिड़ो तूं हिकिड़ो मां 3 ॼणा पूरा 3 ॼणा पूरा हा। चैलेंज कयो कंहिं चैलेंज मुतसिर अली कयो आहे मुतस दिस कॉल्ड असांजी लोकेशन भाईजान कोटिला छलांग लगायो असां ताईं पोयां अब हल न हाणे तूं आई एॾी ड्राड़णी ल त असां लहूं न हलो हा ल ल बिस्मिल्लाह कर नंढे लाइ त ॾाढो लथा थी अचे वा चाबी ओए सभु गदला हा हाणे ल ल ल ल मोर वॾे लाइ डिसेंट बॉय थींदा आहिनि ॾाढो स्मार्ट बस भाई क्या कर बाउल हल बाल कपड़ा असांखे असां कपड़न सुधो दानी मां हा ओडे मां व्लॉगिंग मां तो स्टार्ट कयां चैलेंज तो के मिलियो आ पहिरियों न 2 ॼणा दोस्त 2 ॼणा पहिरियों तां बाबा तोखे पहिरियों चैलेंज मिलियो आहे न ठीकु आहे तूं पहिरियों अरे ओ दाजन पहिरियों दोस्त लाइ पोइ तूं मुंहिंजो दोस्त कीअं हमेशा पहिरियों दानी लहंदो तूं में हाल ना आहे फरू बस अरे सी लगो पे हमला वरी मूंखे वञणो आहे वरी ॿार ते रहन तो रहणो आहे बाबा यारी कीअं निभाईंदा हुआ इहा ॻाल्हि आहे हा हल बा तूं सोची जा तो जल्दी कर अमड़ लोड़े चदिया कदे पणे न बिगाड़ियां हेड़न यारन जे गाटे न हेलो 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 इधर पानी सीधा खतो करे पानी न ॾिस अलिया कैमरा पकड़ो समीर है मगर यार है मैंने बोलो थोड़ो दुआ यार तो हले कैंसिल हल भाऊ कैंसिल अरे ले दा मेरा पकड़ी दा सारे के जा रहा हूं ना रे को अब 3 जना गड हां गड 3 जना गड बाजी हेता फरशा चश्मोडे हेड फरशा ना फरशा ना है फरशा है हल नानी हेलो पहिरियों तव्हां लाओ मां कहीं लथो ही ना था हम जन तॾहिं ई थो ॾिजां साथ में मरेंगे साथ में तव्हां कोन मरंदो हल हाथ मिला ड्रिज न अरे देखो नहीं अरे हले हले लऊंदा गड्डी लऊंदा ना हां फिर लन तू हां फरू बुल्ले रास्ते लाया बुलना सलाम को मां बना बुध वाकई ता चैलेंज मिला ड्रामा का अरे सो हेडा
अरे ओए पेरा तो मुआरो ट्राउजर खणी आनी घरा का शर्ट अरे तू छोड़ ले। अरे वो चूते और गाड़ी मुआरी का आया हुआ सर सामान का देने में बोलना है ना। हाँ इन्हें कमा बनिया थे भी दो ने नया नाम आया ओ और हालात दाए दास दाल सरू मांग दुकान अल्लाह पाक क्या करे छोड़े मला नहीं अब आई लथो तुम्हारा दोस्त आले तो आरी मारी अब दोस्त तुम्हारी यार दोस्त तेली निकली हो गए आ जा आचो जान ना आया मला जान जो कम तो आचो सी अरे कोने कुछ अच्छा अरे अरे फर्श लगा फर्श आते फर्श आ गया लगी सही काम स्टार लगी अरे कितने आप फर्श हिते हवा है ने कर अरे हिते मतलब सर भाई वाह अरे हलिया तकड़ो और बनियो ते वणो अब मां ला तो तां ये करे ओ एसुआ सरकार चैनल के लाइक कयो ठीक है सब्सक्राइब कयो जो नवा हो मां ला अरे हलिया मां गोता चौथो कपराड़ी पाड़ के मां ले ले अरे बुल्ले नहीं आते बुल्ले भाई चार ही तो कोने ने 4 मिले ये जुमेरा रख फिलहाल ही तो कोने अरे तू वट यार पाजू हेरे ने बुगे मारिया आने दे वाले अरे ओ सोपारी चला के रखी दलील करायो तो यार मां के पेरा चर डाडी सोली गला न ड्रेला आई ला ता दी है दलील किया मारू पितारे से चूते आने आए मतलब अरे ये ना यार एकड़ी उदाली तो वो तो पानी था तो कुरान जाने होड़ा कुछ जाहिर ही न पहुंचे सीवा बाबा नानी वो सिया ये दलील सारे कर दई बहु अल्लाह ने बाइक के दाम बता अंदर ने चलो कितना अंदर ने पर अब ठीक है पूरा दियो हवा बाय बाय चैलेंज डन मेरे दोस्तों चैलेंज डन सिंधिया ने हवा हलो अरे निकलो लेडीज एंड जेंटलमैन चिंता नहीं दा बाबा आ ये करो यार ता ओए किडे भाऊ आए जगह सोनी डानी मतलब नाले स्टील बॉडी तू बार सी न तो देड़ा जो भरी भाई बिंदी भरी थोड़ा बिंदी रे जाने हाँ हां तो ले लिया खतरनाक हवा है अरे लाना तई ना रे ना नहीं हवा तो दे चढ़ा अरे बात नहीं तो लाया के नहीं ए इतना फटरा लागे चैलेंज पूरा थियो अरे मेहरबानी करे चैनल के लाइक सब्सक्राइब कयो भाई अरे छोरा मुदसर भाई छाला ओरे चंपल जी साहब संभाल लो चंपल के छडाली फिडाली खाली फिलहाल हवा चलते है सही भर मोबाइल के सुधो कर दो आयो भरजेल थी ने हां हां मुदसर भाई छाला खेला बदो दलील कहे भैया सांगे कुरा आई किथे आ रे बिगाड़ दे मां फर्स्ट टाइम इन वेला तो बोरिंग दया वेजो नो आसा न डेला इनन में हरकत कदा नहीं समझी ने न डेला सबको पाण के माने ओ ये हुंदो सबको छा हुंदो गिगर सिंगर सेंड बॉय तीनाऊ स्मार्ट बॉय समझी ने मेरे सोल भाव के लेकर शर्ट लगाला ये तभी ये मुखे होता माने पाई बाहर ता ना थयो ने अब लेजेंड पर ट्राई आई हाने सब सजो कुल खेरा पर हाने अमा कर बोला बचाए
तेरी बेस्ता है किथे करो करे माचन कमरानी ये सब मानू असांखे रोटे या ॾिसंदा रहंदा त चरे आने आयो मतलब अने चरेंगे आने पानी अने चरेंगे सिंगा हूंदा आने अने जदी जो ट्रक कार उन जो ए वडे टाइम का पुलिस सेड़ो ने हाणे भाऊ राजस्थान अब एक्सेप्ट आने बस बात छॾा हाणे अने एक्सेप्ट माने केड़ो थी मर जेदी हां अब खेरन सा चैनल कंप्लीट चैलेंज कंप्लीट थियो हाणे असांखे जे बुखार या कुछ थियो न हाणे पाए बस नहीं तो सेक रही तब यार मेरे चैनल चैलेंज कंप्लीट सी थे तो यार ए सुठा दे उसा है ना तो बुसट अची वने माची तो थोड़ा हालत संगत ही ॾिसो डक 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 तो भाईजान हाणे हेॾे तो तां भई तां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बारे में चाहिए दवाई ला असल में चाचो ॾिसंदो तो वञे असल में तां ॿिन्हिनि सां फ्रंक थियो आहे असल में लहणो मूंखे बस बस हाणे ॿुधाईंदो अरे कपे छॾींदो मां डरो खंडे गया एतिरो फ्रैंक के कखे लहणो फ्रैंक कोई न हो हे फ्रैंक कोई न हो ना मज़ो न अचे दीवानी न गला जाए ना अब आने प्रैंक क्यों ना डंडो से सब कर दो ठीक कर दो गला नहीं ना है ना बस अब हाल ना बस गंडे में शाम क्या है प्यार दो दोनों ये नहीं तो यार ना किथे ॾिसण में ई कोन थो अचे संगत ॾिसो धक लॻी वियो आहे इनजा पैसा मोए केर भरे ॾींदो अधु कलाक बीठा वञे कपिड़ा ई कोन था सुकनि भाऊ ॾकी चरियो थी वियो आहे चैनल चैलेंज त कंप्लीट थियो भला असां एडवेंचर भाई एडवेंचर सभु माण्हू सॼो रोड असांखे ॾिसंदो तो हाणे वरी का ॿी का चैलेंज जो बाबा एक्सपेक्ट कंदासीं इंशाल्लाह जियो हा भले जहिड़ी चैलेंज जो हिन खां ॿी का कोन हूंदी दानी जो पैर में धक लॻी हुयसि मूंखे हिते रड़ जियो ॾिसो प्रकार ॾिसंदो हिन में हाल न आहे हे मतलब गॾाइण जहिड़ा ई न आहिनि न हे ॿई ॼणा असां संगत इते ही बीठा हूं हे हमरा कपड़ा भी मटाया आयो टोपलो भी पाया आयो जर्सी भी पाया आयो सीए दबियो दई सागो ही बियो ही दलील करा दे इते ही बीठा हूं बड़ा जो हाल सुठा दो थोड़ा हां ता ड्रिजो वे मता घर के रुगाला है साल दीदा आयो ता नो टेंशन मामा जियो सुकून ना हाणे न इते वेठो इते ही वरी थोरो धिको ॾिजी पोइ हिते मां को पुराणो को समय दिलन जो पूरी जो पुराणो हंदा नानी सामान कढी खीसे में वाह आप मेर फरहान माशाल्लाह तां जेको फ्रंक जो माफी बाकी ये यो व्यूअर्स है ना भाओ पर बस ये साईं जन जी पाजी करो बाकी यो प्रैंक याद रहे यो सारा बतन के बुधाइना नी हां बतन के बुधाइना नी हे आयो रे सीखो कोन के बुधाइना नी सा याद रहे आया भाईजान ये तो स्टार्टिंग है अभी तो स्टार्टिंग है ये प्रैंक में चलो मुद्दासिर भाई भी याद रहेगा अब ठीक है के माय ना फिर खयो दोनी वाला अब और ना पाए खइलो अब कट्टे अब ख्याल ना कर खणी लो नहीं ठीक है गड अब सही है अब माशाल्लाह सीधो दे
सी थे बुख ते चैलेंज करायो तो बुख ते चैलेंज करायो आहे टाइम था जने मल ज़रे घटि 5 थियण वारा आहिनि 5 में 5 10 मिनटनि सो हाणे आई आहे गरम गरम मानी बस मुसले ते ई वेठो हुअमि नमाज़ पढ़ियमि त मानी अची मां भला हिते ई खावां तो सीधो ते ॾाढो कपिड़ा चेंज कोन कया अथऊं ॾिसो मथां तुंहिंजो कपिड़ा चेंज कया अथई या न या छा न बाबा हलो मानी खां वरी तव्हां सां मिलूं था त भाईजान पाण तव्हां सां मिलूं था डायरेक्ट 10:30 बजे एॾो बूसट अची वियो आहे मूंखे एॾो वरी लेस थी पियो आहे एॾो सीउ थो थिए हिनमहिल बि कपिड़ा हिनमहिल ताईं चेंज कोन कयो था मां साॻिया कपिड़ा सुकाया अथऊं चैलेंज हो न बाबा छा कयूं सो महिरबानी करे मुदसर भाई अॼु असांखे वॾो बूसट ॾिनो आहे सो अॼु हिते व्लॉग खे ईंदा कयूं ऐं उमीद आहे कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में चैलेंज ज़रूरु ॿुधायो असां कंदासीं तव्हांजे लाइ ॾिसो आवाज़ु मटिजी आहे हिकिड़े ॾींहं में सिर्फ़ु तव्हां भलायूं सो हाणे असांजी इजाज़त माशाअल्लाह डॉन में यादि अस्सलाम वालेकुम।